पीयू जी जिंदु आयो असुली चवन था सेंस थी चवे त माण्हू में 46 किरोसो मौस हूंदा आहिनि जंहिंमें 23 माउ जा हूंदा आहिनि 23 पीयू जा हूंदा आहिनि। मां वारी औलाद में 46 ई पीयू जा आहिनि। माउ खे कॾहिं माउ सम्झो अथव? चाची ॾिसंदी वञ पंहिंजी पोटनि जा कम। वरी आई छा कयो अथऊं? मां झटि वञी चेल सिधी कई त पोइ चांवरनि जो देॻड़ो ई ख़ाली। ईअं कीअं हूंदो? हे ॾिसो अम्मा, हे ॾिसो। पोइ मथां चओ त मोरा कूड़ थी हाणे ॾिसो। रोज़ त पूरत चाढ़ींदियूं आहिनि, अॼु जा हिननि घटि चाढ़ियो आहे जा वरी कंहिं घणो खाधो आहे। मां पंहिंजे हिसाब सां पुछंदीसांनि, तुंहिंजो नालो न ईंदो? मुंहिंजो नालो कीअं न ईंदो? मां कोन्हनि को डिॼा थी छा? ओ नाज़ी खान, ओ वॾा वॾेरी, ॿाहिरि अचो। छॾियो मां फशरी खे। फशरी कीअं न शींदी? फशरी त शींदी न। इहो पेट कुतो ई त आहे जेको लोड़ाए थो, सियासतदान खां वठी औसर ताईं, अदाकार खां वठी फनकार ताईं, उस्ताद खां वठी पटे वाले ताईं, सभिनी खे इहो पेट थो लोड़ाए पियो न। अॼु त बाक़ाइदा जहिड़ो शींदो, बाक़ाइदा फशरी शींदी, ॻाए वॼाए शींदी। बहानो मिली वियो तोखे? बहानो मिले तोखे, बहानो मिले तुम्हारी माउ खे, बहानो मिले तव्हांजे पूरे खानदान खे। ॾिस माउ ते न वञ, उन तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो। हल सही आहे, माउ खे छॾियूं था, हे पीयू खे थी। अहिड़ी औलाद ॼण बि आहे, अहिड़ी औलाद जॾहिं पेट में पवंदी आहे न त ॿारु किराए छॾिबो आहे। ॾिस आउट ऑफ सिलेबस न ॻाल्हाए। हल भला पिटियाए। ओके पिट। अलाह कंदो स्कूल में शागिर्द जी माउ अचे बेइज़तो करे वेंदई। अलाह कंदो मोबाइल चार्ज में सुम्ही पवंदी, बटण विसरी वेंदो। अलाह कंदो उबासी ॾींदी, मच्छर उगी वेंदी। अम्मा जीअ बा मूंखे छो ॼणी हुई? सोच में पिणे वारियूं कसरा कंहिंखो कढंदमि, वरी बि उन जो खून आयो कुझु त दिलि थधी थींदी न मुंहिंजी। एतिरी ॻाल्हि जे करे एतिरो लोड़ियो हुई, पोइ त तूं नुक़सान में आहे। पीयू जी जिंदु आयो असुली चवनि था सेंस थी चवे त माण्हू में 46 किरोसो मौस हूंदा आहिनि जंहिंमें 23 माउ जा हूंदा आहिनि 23 पीयू जा हूंदा आहिनि। मां वारी औलाद में 46 ई पीयू जा आहिनि। माउ खे कॾहिं माउ सम्झो अथव? बुझा ॾेई ॾेई असांजो मान ई खसे छॾियो अथई। हूअं त खानदानी हो, पर मां हिननि जो मान खसियो आहे। न बाबो, जेकॾहिं हर ॻाल्हि में ख़राबु आहे, न तोखे को सुखु ॾिनो अथई, न खानदानी आहे, त पोइ छॾे छो नथी वञेसि? आहे का मां वटि ॿी वाट जो ॾे वञा? काॾे वञा? अबे अमड़ हिन फश जे कढ लाहे छॾियो। हाणे इहो आहे मुंहिंजी ज़िंदगानी आहे। अम्मा कारी छा हूंदी आहे? कुझु न आहे हूंदी। काथों ॿुधी आहे तूं? तूं भली मूंखे न ॿुधाए, मूंखे ख़बर आहे, मां सोशल मीडिया ते ॾिठो आहे। छा ॾिठो थी? इहो ई त कारी माई हूंदी आहे, पोइ हुनखे मारबो आहे। कारी माई न आहे हूंदी पुट, कारो समाज हूंदो आहे जेको औरत खे बुनियादी हक़नि खां महरूम रखंदो आहे। पोइ कुझु आज़ादु झिरकियूं पिंजरे मां निकिरी वेंदियूं आहिनि ऐं कारे समाज खे हुननि खां भउ थींदो आहे। त जेकॾहिं हिननि खे ॾिसी ॿियूं झिरकियूं बि आज़ादी हासिलु करण जी कोशिशि कंदियूं त हिननि वटि पंहिंजो रोब हलाइण जे लाइ का झिरकी पिंजरे में न रहंदी। पोइ उॾरी वियल झिरकी खे मारे मिसाल क़ाइमु कंदा आहिनि त जीअं हिननि जो रोब ऐं दबदबो बरक़रार रहे। अम्मा मूंखे कुझु बि सम्झ में न आयो। कोई बि तोखे चवे न त हे कारी आहे, चओ हे कारी न आहे, कारो समाज जो आहे। अम्मा जॾहिं मां वॾो थींदुमि न त पोइ कारी खे न, कारे समाज खे गोली हणी मारे छॾींदुमि। शाबाश मुंहिंजे पुट खे, मां सदकू। हेलो, ख़ुशि आहियो? दुआ आहे तव्हां पंहिंजो अहवालु ॾियो। अल्हम्दुलिल्लाह मां बि ख़ुशि आहियां। छा पिया कयो? हिसाब किताब पियो कयां वेठो। छा जो हिसाब पिया कयो? खाइण पीअण जो, त केतिरो खाधो आहे। इहो हिसाब थोरी कबो आहे चरिया छोकिरा। करिणो पवंदो आहे, मजबूरी आहे न। इहो छा जो आवाज़ आहे? इहो जहाज़ गुज़री वियो न, जहाज़ जो आवाज़ हो। जहाज़ जो आवाज़ ईअं त न आहे हूंदो। पाणी वारो जहाज़ हो तॾहिं अहिड़ो आवाज़ हुयसि।
काल कटे वियो ॿीहर थी कयांसि वरी काल छो कटियव नेटवर्क प्रॉब्लम इहो ट्रांसफार्मर जो फ्यूज़ उॾड़ी वियो न अच्छा धमाको उन जो हुयो तव्हां ॾे बि आयो आवाज़ फोन ते मां ॻाल्हि कयांव माइंड त न कंदव न न चओ ट्रांसफार्मर भई माण्हुनि वारो धमाको छॾियो सफ़ा धमाको त धमाको आहे न पोइ ट्रांसफार्मर जो हुजे या माण्हू जो हुजे फ़र्क़ु आहे मिठा फ़र्क़ु आहे मांखे काल थी अचे मां ॻाल्हायांव थो ॻाल्हि त ॿुधो आपका मतलूबा नंबर इस वक्त अपनी परेशानी में है बराए मेहरबानी बाद में बात करें शुक्रिया अस्सलाम वालेकुम हे जेका बेनज़ीर वारी किस्त आई आहे करे ये तव्हांखे मिली आहे करे वरी आई आहे छा किस्त ख़बर न आहे करे ॿुधूं था करे लॻां थी सुभाणे खां किस्त जे कढ ऐं मां इहे ॿांहां थी ॿधाए इहो लोड खणी ऐलान न कंदी वतो हिकु मिले क़िस्मती वरी तूं बि हर कंहिंखे ॿुधाईंदी वतो मर्द जो पुॼनि था त अचे करे को बहानो ॿुधाए पैसा ई घणी था वञनि असां ओड़ा जो ओड़ा वेठा चप चटियूं मूंखे चुप कराइण जी कमीशन ॾियो करे मां चुप थी वेंदमि करे इहो कहिड़ो धंधो आहे लिफ़ाफ़ी सहाफ़ी आहियां करे मूंखे चुप कराइणो आहे न त ॾोका ॾियो करे मां चुप थी वेंदमि करे न त चवंदमि हाय घोड़ा एॾो ज़ुल्म करे घणा वठंदीअ 1000 वारो नीरो नोट वठंदमि करे 500 जबू थो कटे जेको कढी थो ॾे 1000 तोखे ॾियूं बाक़ी असां छा खणूं पोइ बि 1000 बचा न करे हाणे हिकिड़ो कमु कर 1000 रुपयो तोखे कोई कोन ॾींदो 500 ॾियां थी डील डन कर मायूं तोखे मां थी ॻोल्हे ॾियां मलूका जो मुड़ुसु ते हूंदो कोन्हे उहा तोसां इहा डील कंदी कोन मोरा जो मुड़ुसु जंहिंसां मूं पुछंदो ई न आहे बाक़ी बची हिकिड़ी वीचारी सकी जंहिंखे तूं ब्लैकमेल करे सघीं थी सो मां तोसां आहियां गॾु बाक़ी जेको आहे त 1000 रुपयो मां तोखे कोन ॾींदसि 500 पैसा जॾहिं अचनि बाक़ी फ़िलहाल मां तोखे अॻुवाट 500 तुंहिंजा ॾेई थी छॾियां ओ माई गॉड करे यू आर वेरी नाइस करे आहे वटि लिफ़ाफ़ी सहाफ़ी चंद टकनि ते पंहिंजे ज़मीर जो सौदो थी करीं हे वठि घर में ईमानदारी थी क्या अटो नथो अचे करे छा क्या करे पिनी खाओ या सेड़ी ते ॿियो को कमु कर ज़मीर फ़रोश लानती हुयो लानती आहे ऐं लानती रहंदो चङो तूं मूंखे लेच करे ॾेई करे जॾहिं मां वञी करे गुलाम बेग खे इहा सॼी ॻाल्हि ॿुधाईंदमि न करे ऐं हो तोखां पैसा खसींदो करे ऐं तो वटि रुपयो बि न बचंदो करे पोइ पुछंदी मां करे त लेच करे जो घणो फ़ाइदो मिले करे हे त वठो